आज यूं मौज दर मौज गम थम गया, आज यूं मौज दर मौज गम थम गया, इस तरह गमजदों को करार आ गया, जैसे खुशबू जुल्फे बहार आ गई, जैसे पैगाम दीदार यार आ गया। रुत बदलने लगी, रंग दिल देखना, रंग गुलशन से अब हाथ खुलता नहीं, जख्म छलका कोई या कोई गुल खिला, अश्क बूंदे की अब्रे बहार आ गया। खूने उश्शाक से जाम भरने लगे, दिल सुलगने लगे, दाग जलने लगे, महफिले दर्द फिर रंग पर आ गई, फिर शबे आरज़ू पर निखार आ गया। सरफरोशी के अंदाज बदले गए, सरफरोशी के अंदाज बदले गए, दावते कत्ल पर मक्तले शहर में डालकर कोई कांधे पे तोक आ गया, लाद कर कोई कांधे पे दार आ गया। तोरो पास दिन तोरो पास तो आपकी वजह से डिस्टर्बेंस हो रहा, थोड़ा साइड, थोड़ा सा आप ये लोग सुने, फिर आप साइड पे हो जाए प्लीज, भले रिकॉर्ड पाओ क्या कर सकते। तव्हां सब जेके अज हिते हिन रात जो भिट धणीअ जे हंज में संदस कदमन में वेठा आयो, से फकत माण्हुनि जो हुजूम न आयो, से फकत ताड़ियूं न आयो, से फकत नारा न आयो, अवी तसलसल आयो, अवी नारा आयो, अवी ललकारूं आयो, सिंध जे हज़ारे सालन ला पंहिंजे मादरे वतन ला कयल जंग जूं। अवी तसलसल आयो, अवी तसलसल आयो, दूल्हे दरिया खान जे अरगोनन ने तुरखानन सां जोटियल जंग जो, दोदे सूमरे जे अडोल इरादन जो, होशू शीदीअ जे मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जे नारे जो, हेमू कालाणीअ जे फांसी घाट ते घारियल घड़ियुनि जो। अवी हिसाब किताब आयो, जुल्फकार अली भुट्टे जे कोट लखपत जे कैद तन्हाई में घारियल फांसी घाट ते ऊंचे घाट वींदड़ कदमन जो ऐं उन अॾोल इरादे जो जंहिंसां कोन झुकियो ऐं बीठो रहियो। अवी हिकिड़ो तसलसल हुयो शहीद फाज़िल राहूअ जी हुन जे वाट तो, जॾहिं संदसि कपार ते कुहाड़ीअ जो वार थियो, तॾहिं बि हुन जे अखियुनि में सिंध जी सुख ऐं आज़ादीअ जा सपना हुआ। तव्हीं सभु पुकारूं आहियो, ही भेनरूं पुकारूं आहिनि उन्हनि सिंध जे हज़ारे लखे औरतुनि जूं, जिन खे कारोकारीअ जे कूड़े कानून तहत गभा गभा करे कत्ल कयो वियो, जिन जे लाशनि खे बिना गुस्ल दफन कयो वियो। ही उन्हनि अणपूरनि आहुनि, उन्हनि यादगिरियुनि, उन्हनि ओसियड़नि, उन्हनि मोहब्बतनि जो तसलसल आहिनि जेके न झुकियूं ऐं बीठियूं रहियूं। ऐं तव्हां मुबारकबाद जा मुस्तहक आहियो जो तव्हीं हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम जे सॾ ते लबैक चई आया आहियो, जेका तंज़ीम 100 सालनि खां पोइ कुदरत माउ तरफ़ां सिंध खे ॾिनल हिकु अज़ीम शान तोहफ़ो आहे। उन अज़ीम तोहफ़े अवामी तहरीक जे काफ़िले जा साथी आहियो। हिकिड़ा माण्हू वक्त सां गॾु हलंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू वक्त जा रुख तब्दील कंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू
काफ़िले सां गॾु नारा हणंदा वेंदा आहिनि, ॿिया काफ़िला ठाहींदा आहिनि, काफ़िला पैदा कंदा आहिनि, काफ़िलनि खे मंज़िलुनि ते गामज़न कंदा आहिनि, ऐं पोइ काफ़िलनि जे कामयाबियुनि जो अजर माण खां अॻु में हलिया वेंदा आहिनि, ऐं पोइ काफ़िला हुननि जे यादुनि खे ॻाईंदा आहिनि। अवामी तहरीक सिंध जो उहो काफ़िलो आहे जंहिं 30 साल अॻु, 40 साल अॻु सिंध लाइ रस्तनि जो तयन कयो हो। कहिड़ी पार्टी, कहिड़ो माण्हू हो? जवाब ॾियो, पंहिंजे ज़हननि खां पुछो, कहिड़ो माण्हू हो जंहिं अयूब जे आमरियत आॾो हथियार फिटा न कया, सिंध खे ऑर्गेनाइज़ कयो ऐं एंटी वन यूनिट तहरीक जो आवाज़ बुलंद कयो? केरु हो? ऐं पोइ जॾहिं अयूब ख़ान जी आमरियत हथियार फिटा कया ऐं अयूब कुत्ता हाय हाय जे नारनि में अयूब दफ़न थी वियो ऐं याया ख़ान मुल्क ते नाज़िल थियो ऐं बंगालनि जो क़त्लेआम कयो वियो, तॾहिं केरु हो जंहिं चयो हो त बंगालनि जो क़त्लेआम नामंज़ूर, ऐं केरु हो जंहिं चयो हो त ढाका में हज़ारे न्याणनि जी लया लुट नामंज़ूर, ऐं केरु हो जेको उथी खड़ो थियो हो पाकिस्तान जे मज़लूम क़ौमुनि लाइ? केरु हो? ऐं पोइ जॾहिं याया ख़ान खां पोइ अवामी हुकूमत आई हुई ऐं पोइ कुझु वक़्त में सिंध जे ॿिनि गद्दार वॾेरनि सिंध जे वज़ीर आलान जे रूप में DPR नाज़िल कई। इब्राहिम मुंशी, तारिक अशरफ, शाह मोहम्मद शाह, अबू बकर ज़रदारी, फाज़िल राहू ऐं सवे माण्हुनि खे जेल में विधो। तॾहिं हुन DPR जे ख़िलाफ़ कहिड़ी पार्टी ऐं कहिड़ा माण्हू हुआ जेके उथी बीठा हुआ? ऐं पोइ जॾहिं पठाणनि ने बलोच दोस्तनि खे ज़ियाउल हक़ आज़ाद कयो ऐं खाउन इहा गवाही वरितऊं त अचो त भुट्टे जे ख़िलाफ़ मुंहिंजो साथ ॾियो, तॾहिं जेल मां निकिरी उहो माण्हू केरु हो जंहिं ज़ियाउल हक़ जे फौरन आज़ाद करण जे बावजूद ॿाहिरि निकिरी चयो हो त जेकॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी ॾिनी वई त सिंध पाकिस्तान लाइ अजनबी बणिजी वेंदी? केरु हो उहो माण्हू? ऐं जॾहिं सॼे मुल्क में सांत हुई, ख़ामोशी हुई, ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा प्यारा साथी उनखे अकेलो छॾे शादियूं रचाइण हलिया भॼी विया हुआ, जॾहिं सोणा मुंडा ऐं टैलेंटेड कज़न जनरल जा जूता चटे रहिया हुआ, तॾहिं राहोकी में लखे माण्हुनि जो हारी कॉन्फ्रेंस कराए जनरल ज़िया खे चैलेंज कंहिं कयो हो? ऐं पोइ जॾहिं 1985 में पहिरियों दफ़ो कालाबाग डैम जो नालो बुलंद थियो, कंहिंखे बि ख़बर कान हुई त कालाबाग डैम छा आहे। तॾहिं 1985 में कालाबाग डैम के पाकिस्तान जे अवाम ऐं सिंध जे मथां कहरी वार कंहिं करार ॾिनो? ऐं 1986 में जॾहिं गौस अली शाह ऐं ज़ियाउल हक़ जे एजेंसियुनि मथां हिकु दहशतगर्द जमात ठाही वई ऐं उन जमात अची चयो त टीवियूं ऐं फ्रिज विकिणी, हथियार वठो, ऐं जॾहिं माण्हुनि चयो पिए त ही सिंध जी आज़ादीअ जो ख़्वाब आहिनि, ही सिंध जी तक़दीर आहिनि, तॾहिं कहिड़ी पार्टी चयो हो त ही गद्दार आहिनि ऐं सिंध जे छातीअ ते वार आहिनि ऐं सिंध जा दुश्मन आहिनि? कंहिं चयो हो? अवामी तहरीक ख़्वाब ॾिसंदड़ पार्टी आहे। माण्हू चवनि था त अवामी तहरीक खां पोइ छा हूंदो, रसूल बख्श पली जे खां पोइ छा हूंदो? नेठ हिकिड़े ॾींहुं रसूल बख्श पली जो हलियो वेंदो, नेठ हिकिड़े ॾींहुं अवामी तहरीक जिदोजहदूं करे करे थकिजी पवंदी, सिंध ते रोज़ नवां वार आहिनि, हिकिड़ी शइ मां जान छुटे थी, ॿी शइ कड़के थी। सिंध जी जिदोजहद केसि ताणी कंदो? एसि ताईं कंदासीं जेसीं हिन सिंध जी धरतीअ ते हिकिड़ो बि सिंध जो बच्चो हूंदो, अवामी तहरीक विढ़ंदी रहंदी। अवामी तहरीक हाणे पार्टी न आहे, अवामी तहरीक हाणे तंज़ीम न आहे, अवामी तहरीक हाणे दास्तान आहे कुर्बाननि जो, अवामी तहरीक हाणे तारीख़ आहे जिदोजहदुनि जी, अवामी तहरीक हाणे तसलसल आहे वेड़ जो,
अवामी तहरीक हिकिड़ो ख्वाब आहे, हिकिड़ो अहिड़ो ख्वाब जंहिंजी हर रोज़ तव्हीं ताबीर था ॾिसो, हिकिड़ो अहिड़ो ख्वाब जेको ख्वाब चवे थो हीअं थींदो, कुंभ ज़नी ही चवे थो हीअं थींदो, उहो थियो पवे। अवामी तहरीक हिकिड़ो अज़न आहे। अवामी तहरीक जो ख्वाब तव्हीं मिटाए नथा सघो। फराज चयो आहे ख्वाब मरते नहीं, ख्वाब मरते नहीं, ख्वाब दिल है न आंखें न सांसें के जो रेजा रेजा हुए तो बिखर जाएंगे, जिस्म की मौत से ये भी मर जाएंगे। ख्वाब तो हवा है, नवा है, अलम है, जो काले पहाड़ों से झुकते नहीं, जुल्म के दोज़खों से भी फुकते नहीं,